राधण भरिसां ॻोठ मौलवी बशीर अहमद वाढो में एरीगेशन खाते जी लापरवाही ऐं नाअहलीअ सबबि राधण शाख जा ॿिन्ही पासनि जा कपर मुकमल तौर ते ज़बो हाल थी चुका आहिनि, जंहिं करे राधण शाख जे आसपास जे केतिरनि ई ॻोठनि ख़ासि करे ॻोठ जलाल जतोई, चांद माड़ी, ॻोठ मौलवी बशीर वाढो, ॻोठ उमर अबड़ू सलसल जतोई ऐं ॻोठ ॼाम ज़रदारी खे शदीद ख़तरो लाहक आहे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त जेकॾहिं पाणी जो वहिकिरो थोरो बि वधी वियो त इन्हनि ग़रीबनि मिस्किन माण्हुनि जूं ॿनियूं, फसल ऐं घर मुकमल तौर ते ख़तमु थी सघनि था। हज़ार एरीगेशन खातो करोड़ रुपयनि जे बजट मां शाखुनि जी मरम्मत करण बजाए करप्शन जे वर चाढ़े छॾियो आहे। अमली तौर ते किनारनि ते हिकु रुपयो बि ख़र्च नथो कयो वञे। इहो करप्शन ऐं लापरवाही जो नतीजो आहे जो हाणे केर बि मुकमल तौर ते कपर बि मुकमल तौर ते ख़तमु थी चुका आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त एरीगेशन अमलो अखियूं बंदि करे वेठल आहे, जॾहिं त कंहिं बि वक़्तु वॾो नुक़सानु थी सघे थो। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन राधण शाख जे किनारनि जी मरम्मत कराई वञे ऐं शाख लाइ आयल बजट में थियल करप्शन जो नोटिस वरितो वञे, जीअं ग़रीबनि जी जान, माल ऐं ज़मीनूं महफ़ूज़ रही सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।